जय झूलेलाल, जय झूलेलाल। मां प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री अव्हांजे अॻियां वरी हिकु दफ़ो आयो आहियां। पोएं दफ़े अव्हां मूंखे दिलि सां वाधायूं ॾिनियूं, दिलि सां मुंहिंजे हिन कविता खे पसंदि कयो, जंहिंजो नालो हो चांहि ते चारि ॻाल्हियूं। उनजो पहिरियों भाङो अव्हांजे साम्हूं मां खणी आयो हुयुसि ऐं हाणे अव्हांजे साम्हूं हिनजो टियों भाङो खणी आयो आहियां। ॿिए दफ़े ॿियो भाङो खणी ईंदुसि। हीउ टियों भाङो पहिरियों खणण जे पोयां कारण कि महाराष्ट्र में नगर पालिका, महानगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था जा इलेक्शन हुया, उन जी चूंड हुई ऐं उन ते मुंहिंजी हिकु लिखियलु जेकी कविता आहे जंहिंजो नालो चांहि ते चारि ॻाल्हियूं, भाङो टियों आहे, उहा अव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां। मूंखे विश्वास आहे अव्हांखे हीअ कविता ॾाढी पसंदि ईंदी ऐं अव्हांखे हीअ कविता पसंदि ईंदी। इन करे अव्हां हिन कविता खे ज़रूरु ज़रूरु लाइक कंदा, मुंहिंजे हिन चैनल खे बि सब्सक्राइब कंदा। त अव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां चांहि ते चारि ॻाल्हियूं, भाङो टियों। अचो त चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, सिंधियुनि जे सियासी जीवन सां हाली हवाले थियूं। अचो त चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, सिंधियुनि जे सियासी जीवन सां हाली हवाली थियूं। आचार्य कृपलाणीअ खां शंकर लालवाणीअ ताईं, आचार्य कृपलाणीअ खां शंकर लालवाणीअ ताईं, हशू आडवाणीअ खां गुरमुख जगवाणीअ ताईं सिंधी नेताउनि जे सियासत लाइ कयल कोशिशुनि खे हिमथायूं। सिंधी नेताउनि जे सियासत लाइ कयल कोशिशुनि खे हिमथायूं। अचो चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, सिंधियुनि जे सियासी जीवन सां हाली हवाली थियूं। आज़ादीअ वक़्तु थियल छल, असांखे आज़ादीअ वक़्तु असां सां छल कयो वियो। असांखे ॿुधायो वियो कि असां सिर्फ़ु महीने लाइ सिंध मां निकिरी करे हिंद में अचूं था, वापसि पंहिंजे ॻोठ हलंदासीं, पर उहो न थियो। इन करे आज़ादीअ वक़्तु थियल छल, विरहाङे जो समाज ते असरु, भारत में सिंधी समाज पखिड़ियल। आज़ादीअ वक़्तु थियल छल, विरहाङे जो समाज ते असरु, भारत में सिंधी समाज पखिड़ियल, ॿोली ऐं भाषा में पियल खलल, कीअं मिलंदो सियासी बल। ॿोली ऐं भाषा में पियल खलल, कीअं मिलंदो सियासी बल। सिंधियुनि जी एकता जो अचो त हल कढूं, सिंधियुनि जी एकता जो अचो त हल कढूं। अचो चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, अचो त चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, सिंधियुनि जे सियासी जीवन सां हाली हवाली थियूं। सिंधियुनि जे सियासी हल सां हाली हवाली थियूं। समाज में अनगिनत संस्थाऊं, है न, तव्हां सभिनी खे ख़बर आहिनि संस्था असांजे समाज में घणियूं आहिनि। इन करे समाज में अनगिनत संस्थाऊं, समाज में फैलियल नंढा वॾा नेताऊं, समाज में फैलियल नंढा वॾा नेताऊं, हर शहर में अनेक पंचायतूं, हर शहर में अनेक पंचायतूं, त बि सियासत में पुठियां आहियूं, त बि सियासत में पुठियां आहियूं। अचो त मां खे कढी पाण खे असां बणायूं। अचो त मां जेको असीं चवंदा रहंदा आहियूं, पंहिंजे स्वार्थ लाइ विढ़ंदा रहंदा आहियूं, त अचो त मां खे कढी पाण खे असां बणायूं। समाज जे पैसे खे सही कम में लॻायूं, समाज जे पैसे खे सही कम में लॻायूं। अचो त चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, सिंधियुनि जे सियासी जीवन सां हाली हवाली थियूं। सिंधियुनि जे सियासी जीवन सां हाली हवाली थियूं। इहा हिकु नंढी कविता अव्हांजे साम्हूं मां रखी आहे। मूंखे पूरो विश्वास आहे अव्हांखे इहा कविता ज़रूरु वणी हूंदी ऐं इन करे वरी चवंदुसि अचो त चांहि ते चारि ॻाल्हियूं कयूं, असां सिंधियुनि जी एकता जूं ॻाल्हियूं कयूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। हीअ कविता तव्हांखे पसंदि आई हुजे त कविता खे लाइक कंदा, गॾोगॾु हिन चैनल खे बि सब्सक्राइब कंदा। आयो लाल सभई चओ झूलेलाल।